सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत है तबे पासे ज़मानत ले मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे सदा भूरल कंदा साईं भला तूं खणो ढिला मुंहिंजा सदा भूरल कंदा साईं भला तूं खणो ढिला मुंहिंजा गुनाहगारनि वीचारनि सां खतादारनि वीचारनि सां ख़बर नाहे त छा थींदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले तबे पासे ज़मानत ले मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे ये महबूब ॻोल्हींदो अमर बचड़े खे जियां ॻोल्हे महबूब ॻोल्हींदो अमर बचड़े खे जियां ॻोल्हे न देसी बेश्त ॾे वेंदो न देसी बेश्त ॾे वेंदो जसी वॻ खां जुदा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले तबे पासे ज़मानत ले मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे वो पंहिंजो पंहिंजो झंडो हथ में वो नबियनि खे हूंदो लेकिन पंहिंजो पंहिंजो झंडो हथ में नबियनि खे हूंदो लेकिन लिवाउल हम्द जो झंडो लिवाउल हम्द जो झंडो संदन पधिरो सफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले तबे पासे ज़मानत ले मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे।